नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान में कोरोना जी टीं वैक्सीन जे इस्तेमाल जी भी मंजूरी ॾेई छॾी है। चीन ऐं बर्तानिया खां पोइ रूस वैक्सीन भी इस्तेमाल करे सघिजे थी। रूसी वैक्सीन जी इस्तेमाल जी इजाज़त ड्रग रेगुलेटर अथॉरिटी ऑफ पाकिस्तान जी रजिस्ट्रेशन बोर्ड जे तरफ़ां ॾिनी वई है, जेका निजी फार्मास्यूटिकल कंपनी तरफ़ां ॾिनी वई है। रूसी वैक्सीन 2 हफ़्ता ताईं पाकिस्तान पहुचण जा इम्कान इख़्तियारनि मूजिब रूसी वैक्सीन कोरोना वबा के ख़िलाफ़ 92% बेहतर है, जंहिंजी पहिरीं खेप हलंदड़ महीने जी आख़िर में पाकिस्तान पहुचंदी। पहिरीं खेप 50,000 खुराक ते बदल हूंदी। रूसी वैक्सीन के मुनफी 10 डिग्री ताईं स्टोर करण लाज़मी है। इम्कान है त रूसी वैक्सीन भारत के मुकाबले में पाकिस्तान में ॿीणे अॻिते मुहैया कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।